वगड़ शहर समेत भरपासे समय नंढन वॾनि ॻोठनि खे गैस जी सहूलियत ॾियारे ऐं बुनियादी मसइलनि जे हल लाइ सुजाॻ नौजवान नेता जे सॾ ते शहरनि पारां एहतजाज जारी रखियो वियो। शहरनि मेन चौक ते चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज में उत्तर सिंध जे GD अॻवान सरफराज़ शहरनि जी हिमायत कंदे एहतजाज में शरीक थियो। इन मौक़े ते GD अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस आहे त सिंध सरकार ते जेकी शहरनि खे पंहिंजा जाइज़ हक़ बि नथी ॾेई सघे। शहरनि जे एहतजाज खे केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि पर चूंडियल नुमाइंदा संदन मसइलो हल न करे सघिया आहिनि। सही मां इन्हनि सां गॾु आहियां ऐं इन्हनि जो जाइज़ मुतालबा आहिनि गैस जो पाणी जो जेके ज़रूरत आहिनि माण्हू जी GIP जूं ऐं असांजे गवर्नमेंट जा फ़र्ज़ आहिनि त इहे उन्हनि खे आम माण्हू खे मुहैया करे ॾियनि। असांखे मुसलसल 43 ॾींहं थी विया। असां अॼु हर 15 ते हिकु कार्नर कराईंदा आहियूं ऐं धरणे जी सूरत में एहतजाजनि ऐं धरणो लॻाईंदा आहियूं त असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि को बि बुनियादी मसइलो हल न थी सघियो आहे। छो 1.5 साल खां वठी असांजी इहा तहरीक हले पई एहतजाज कंदा पिया अचूं। आख़िर असां पोइ मजबूर थी धरती ते वेही रहियासीं। असां चयोसीं माना आला इदारा हुजनि जेके असांखे ॾिसनि त ही धरती ते इंसान छो वेठा आहिनि। शहरनि उभर ॾींदड़ नारेबाज़ी कंदे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त वगड़ शहर जो गैस जल्द मंज़ूर करे परेशानी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।